ॿियो सभिनी गोगियो मल्हायो अॼु? छा तव्हां न ख़बर आहे गोगियो छा थींदो आहे? त छा हाल चाल सभिनि जो? अॼु चालीहे साहिब जो 10 ॾींहुं आहे। त अॼु जे ॾींहं जी शुरूआति में सुबुह जो पहिरों घर जो कमु कयो। माई न आई अॼु कम वारी। इन खां पोइ तयार थी, अॼु गोगियो हुयो त नाश्ते में थधो खाधो। पोइ ऑफिस में थोरो कमकार मतलब थोरो ईअं आराम हिकु नंढी झपकी हणी पोइ शाम जो झूलण जे मंदर लाइ निकितासीं। गुलाब जो आहे गुल नालो आहे ब्यूटीफुल लंदन में अमेरिका में मेलो सॼे भारत में गोगियो जंहिंखे गोगो बि चयो वेंदो आहे। इहो हिकु सिंधियुनि जो त्योहार आहे जेको नाग देवता जे मान में मल्हायो वेंदो आहे, जंहिंजो नालो हुयो गोगल देवता। गोगियो में असां थधो खाधो खाईंदा आहियूं। मतिलबु गोगियो खां हिकु ॾींहुं अॻु असांजे घर में लोलो, बेसण जी कोकी, साई भाॼी, ॾही वड़ो इहे सभु ठाहे रखिया वेंदा आहिनि। लाल साईं जे जोत जा दर्शन करे, अखो पाए, लाल साईं खां आसीस वठी, लाल साईं जो प्रसाद खाधो। तव्हां सभिनी खे निमाणी वेंदी, जेॾी महिल बि लाल साईं जे मंदर में अचो, पंहिंजो मथो ढके अचो ऐं कमेंट में जय झूलेलाल पक लिखजो। अहिड़ो सभ जो पार कंदो आहे, अहिड़ो मुंहिंजो लाल